सां सही वॾो ज़ुल्म थी वियो बादशाह छा थियो शराबनि जा मट किथे आहिनि साईं शराबनि जा मट त भॼी छॾी पर असांजा मथा बि फाड़े छॾिया अथसि केरा इमाम हसन जी औलाद सैयदा अबू सालिम मूसा नालो अथसि बादशाह चयो इन सैयद खे मुंहिंजे दरबार में वठी अचो साईं आयो बादशाह जो केरु थींदो ईंदो मुझे नौकरन की मथर के फाड़न वारो केरु थींदो ईंदो शराबन जा मट भॼण वारो साईं जो अन मुख्तसिफुल मां हिसाब किताब वठंदड़ आया बादशाह मां वरी हिसाब तूं वठी के तोखे हिसाब ते रखियो आहे साईं फरमाया इन्नल्लाह यअमुरु बिल अदलि वल इहसानि व ईताइल कुर्बा व यनहा अनिल फहशाइ वल मुनकरि वल बगी यइज़ुकुम लअल्लकुम तज़क्करून ओके अल्लाह रखियो बादशाह जो साईं जी गुफ्तगू ॿुधी चई हाणे अल्लाह बि तोखे रखियो मूं बि तोखे रखी छॾियो साईं फरमायो मूंखे तुंहिंजी ज़रूरत कान्हे मूंखे उन रखियो आहे जंहिंजे बारे में रब जो क़ुरान थो चवी फरमायो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्की तुती मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैरु इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर सुभान अल्लाह साईं मूंखे तुंहिंजी ज़रूरत कान्हे बादशाह ॾकी वियो पर ईअं इबादतुनि में जंगलनि में मुजाहिदनि में रियाज़तुनि में ज़िक्र फ़िक्र में दस्तगीर जो पी ज़िंदगी गुज़ारी थो हिकिड़े दफ़े इन मुजाहिदनि जे जहान में रस्ते में ईंदे ईंदे तुंहिंजे मुंहिंजे मुर्शिद जे बाबे करीम लहर में हिकिड़ी सूफ़ खे लुढ़ंदे ॾिठो पाण तकड़ में ओ सूफ़ खणी खाई छॾियो जॾहिं खाई बस कयूं यार जे तरफ़ां मयार आई ओ अबू सालिह मालिक जे इजाज़त खां सवा सूफ़ कीअं खाधी अखियुनि में लुढ़का आया सॼी ज़िंदगी मूं हराम खाधो आहे अलाए छा मसइलो थी वियो रस्ते में ईंदे उन नहर जे पासे में हिकिड़ो बाग उन बाग मां हवा जे झूटनि ते सूफ़ उन नहर में किरनि पिया पर उन बाग जे मालिक वटि आया जेको हुसैनी सैयद अब्दुल्ला नालो अथसि साईं मां तव्हांजे बाग जो सूफ़ खाधो आहे हाणे महिरबानी फरमाए मूंखे माफ़ी ॾियो या सूफ़ जा पैसा वठो पाण फरमायूं दिलि में त असांजे बागनि मां कई माण्हू सूफ़ खायो पिया वञनि ही त को दरवेश माण्हू आहे जेको साईं ईअं माफ़ी न कुझु टेम मुंहिंजे बाग में रह कुट कर सफ़ाई कर ख़िदमत कर 3 साल कुट कई 3 सालनि खां बाद में पाण फरमायो हाणे माफ़ी मिले हे तो न माफ़ी न आहे मुंहिंजी न्याणी आहे अखियुनि खां ॾिसे कान थी कननि खां ॿुधे कान थी हथनि खां वठे कान थी पेरनि खां हले कान थी उन सां शादी करनी पवंदी ये तो मां शादीअ लाइ तयार आहियां रात जो टाइम जॾहिं पाण कमरे में आया ॾिसो त माशाअल्लाह अखियुनि खां बि सही आहे कननि खां बि सही आहे हथनि खां बि सही आहे पेरनि खां बि सही आहे पाण फरमायो ॿाहिरि निकिरां अलाए ॿी माई वेठी आहे अलाए छा साईं जो साईं ॿी माई कान्हे तुंहिंजी साल आहे साईं अखियुनि खां तव्हांजो ॾिसे कान थी पाण फरमायो मूं गुज़ारत ॾिनी हुई अखियुनि खां ॾिसे कान थी पर कॾहिं गैर मर्द ते उनजी नज़र कान पई आहे ॿुधे कान थी गिला गीबत कूड़ बुरा लफ़्ज़ कान
बुदंदिया अली करची करे पजे हवेली ता बाहर निकलिया हारी तू फैसलो दिजा जे जो पीए एतरो कामिल हुजे एदी मां एतरी परहेज़गार हुजे उन्हनि जे वजूद मां अब्दुल कादर जीलानी जहिड़ा जवान नहीं दा तकीरी लो अॼु त मायूं रोब कोन पाईंदियूं ऐं असांजा माण्हू असां हींअर जदीद दौर आहे हाणे जदीद दौर आहे सम्झो जंहिंजी मां एतिरी परहेज़गार कॾहिं हवेली तां ॿाहिरि न निकिरी इबादत जी इजाज़त में ऐं माण्हू चई मां वॾो मक़ाम मुंहिंजो ऐं ज़ाल बि चवण न करीस रोब न पाए त पोइ इहो पीर कहिड़ो तॾहिं असीं चवंदासीं सिंध हिंद अरब अजम गौस जो थमन कदम साईं मां बि उन्हीअ जो गुलाम चओ घणो टेम हूंदो मुख़्तसर टेम पर मुख़्तसर टेम में मज़ो घणो वठी वठो असांजो हिकिड़ो ख़तीब हो वीचारो पंजाब जो वॾो आलिम हो उनखे चयोसीं हमरा हिकिड़ो वज़ीर तारीख़ ॾेई जीअं तारीख़ ॾेई पर 200 रुपया लॻंदा चईसीं 200 तॾहिं 200 घणा हा चईसीं 200 ॾिजो दीन जो कमु वरी वधो चए वारे वो दीन जो कमु न बारी में आलिम हूंदई उन्हनि खां ॿुधी छॾ न चई आहियासीं पर मज़ो नथो अचे न चए मां बि पैसा मज़े जा थो वठां सोरे अला करे उहो तव्हांखे मज़ो अचे सिंध हिंद अरब अजम गौस जो थमन कदम साईं मां बि उन्हीअ जो गुलाम मां बि उन्हीअ जो गुलाम मां बि उन्हीअ जो गुलाम जीलानीअ खां जेको आहे फिरियो हिकु न दफ़ो के दफ़ा सोवा किरियो हथ मथे खणी जो वोट सुभाणे अलाह सां वॾी वञी वई जीलानीअ खां जेको आहे फिरियो हिकु न दफ़ो के दफ़ा सो आकिरियो उनखे घुर्जी छॾे बहम हितड़ी चवी हिंदुसि रहम साईं मां बि उन्हीअ जो गुलाम मां बि उन्हीअ जो गुलाम मां बि उन्हीअ जो गुलाम सरदार वलियन जो दस्तगीर पीर पीरा नीरे मीरा सभिनि जो अमीर रखंदो असांजो बि धर्म थींदो असां ते बि करम साईं अखड़ी जो मां बि उन्हीअ जो गुलाम मां बि उन्हीअ जो गुलाम मां बि उन्हीअ जो गुलाम बादशाह पीर मशहूर आहे त रमज़ान शरीफ़ जी महीने में संदन विलादत पई थी जंहिं राति दस्तगीर ॼमे पियो उन राति में मदीने जे साईं दस्तगीर जे पीउ खे ज़ियारत कराई राति जो टाइम पर फरमायूं अबू सालिह जी मुंहिंजा नाना रब तोखे पुटु ॾिनो अथई अञा पेट मां तुंहिंजो ऐं मुंहिंजो मुर्शिद बग़दाद वारो ॿाहिरि कोन आयो आहे अल्लाह ताला जे नबीअ उन जे पीउ खे चयो या अबा सालिह लक़द अअताक अल्लाहु इब्नन हुव वलिय्यी व महबूबी व महबूबुल्लाह व सयकूनु लहू शानुन फिल औलियाई वल अक़ताबी कशानी बैनल अंबियाई वर रुसुली ओ अबू सालिह जी नाना रब पुट ॾिनो अथई पर आम पुट न
मुझो वलिया मुझो महबूबा उन जो वलियन में मौसम में कुतुबन में अबदालन में कलंदरन में दरवेशन में ये बुलंद बाला शाना ये मदीने जे मीर जो नबियन रसूलन में शाना सुभान अल्लाह एडो वडो शान वारो दस्तगीर जाओ रमजान शरीफ जो महीनो खीर नबी सुबह जो सजो ॾींहुं खीर न शाम जो माई साईं परेशान थी वे मूं वारे छोकिरे साईं खे तकलीफ़ आहे छा शाम जो थिए त वरी खीर पी आख़िर सम्झी विया उन टाइम जीलान में मशहूर थी वियो त सैयदन में हिकिड़ो साहिबज़ादो ॼाओ जेको ॼमते ॼामा रमज़ान महीनो ईंदो दस्तगीर खीर न पीअंदो चंड में मौलवी भुलिजी पिया चंड थियो अलाए कोन थियो चयो वञो सैयदनि जे घर मोकिलियो माण्हू पुछी अचनि त नंढड़े जे खीर पीतो आहे त सम्झो त चंड थी वियो आहे जे खीर न पीतो अथसि त सम्झो त अञा रमज़ान आहे अहिड़ो कामिल अकमल वली जॾहिं पाण मदरसे में पढ़ण पिया वञनि के पुछो त साईं तव्हांखे कॾहिं ख़बर पई त तव्हां वली आहियो पाण फरमायो हिकिड़े दफ़े मदरसे में ईंदे ईंदे रस्ते में ईंदे ईंदे अल्लाह जा मलाइक ॾिठमि उहे परे खां पिया चवनि इफ़्सहू लिवली अल्लाह जॻह कयो परे थियो अल्लाह जो कामिल वली थो अचे पाण ॼमते ई ॼामा पर जॾहिं 18 साल दस्तगीर जी उमिरि थी आहे पाण वेंदे वेंदे रस्ते में पाण हिते ठगे ते मुंहिंजी नज़र पई उन ठगे पोइ ते मुड़ी मुड़ी निहारी चयो मां लिहाज़ा ख़ुलिक़्त वला बिहाज़ा उमिरत हिन शइ जे लाइ तोखे पैदा कोन कयो वियो आहे रांदि जे लाइ न खेॾण जे लाइ न दीन जे ख़िदमत जे लाइ पैदा थियो आहे पर फरमायो ईअं जो मूंखे चई मां पंहिंजे घर में आयो आहियां हज जो टाइम माण्हू हज ते वियल आहे जेको जीलान में मां बीठो आहियां पंहिंजी माड़ीअ जे मथां जो चढ़ियुमि ईरान जे मुल्क मां अरफात में जेके हाजी बीठा आहिनि उन्हनि हाजिन खे मां दस्तगीर जीलान मां ॾिसी रहियो आहियां नंढी हूंदी गायो मक़ाम के पुछो क़िबला कुतुब छा खे चइजे कुतुब पाण फरमायो त कुतुब हू आहे जंहिंखे बैक वक़्त 16,000 जान साम्हूं हुजनि हाणे जेके घर जे ॿार बि ख़बर कान्हे उहो बि कुतुब साईं शबीर खे मथे आणो 16,000 जान बैक वक़्त साम्हूं हुजनि जीअं पाण पंहिंजे क़सीदे होसिया में चयो नज़र तो इला बिलादिल्लाहि जमअल खरदलतिन अला हुक्म इत्तिसाली फरमायो सजन जहानन में मूं शहरन खे ॾिठो कोई मुंहिंजे साम्हूं ईअं हा जीअं राय जो दाणो हुजे एतिरी मुंहिंजी नज़र ई बावरा इहो त जॾहिं पाण उन मंज़िल ते पहुता पर मां जीजा खे चयो अम्मा मूंसां ही मसालो थियो आहे पोइ मां चयसि अम्मा हाणे तुंहिंजो छा इरादो आहे ते तो अम्मा इजाज़त मिले त दीन जो इल्म वञी पढ़ा बिस्मिल्लाह वली पढ़ इल्म पढ़ आलिम थी पर मूं मां जी तोखे वसीयत आहे इहा मंज़र कशी साईं मुफ़स्सिर क़ुरान कई साईं फरमायो त अमर चयुसि अब्दुल कादिर कूड़ न कॾहिं चइजा दुनिया ख़ातिर बातिल आॾो पेश न पुटला कइजा नज़र कर त नानू तुंहिंजो मदीने जो मीर
साईं बुलबुली मदीना थियो साईं जो वाट ते वींदे चोरन पुछियुस अचना तो वट चाहे खिली चयाई वीह अशरफियो सोलस बिलिया बेन जो लिखा लिखा द फरे न वञनी ए तो न कदे कूड़ कोर चवंदुस सच त मुंहिंजो सीरवा आत्म देखड़ी जो बिया पीर तुझा मुंहिंजा ई पीरन जो पीरवा वलियन सभिन जो साईं मुंहिंजो दस्तगीरवा बिया पीर तुझा मुंहिंजा ई पीरन जो पीरवा इदरीस अड़े मुर्शिद जो शान बयान कयामा माल ही मिल्कियत जान जिस्म ही उन कुर्बान कयामा कंदो कुर्बदारी बनी कुर्बान कसीरवा आत्मा देखो जो बिया पीर तुरजा मुरजा ई पीर जो पीरवा नक्शबंदन जो इमाम हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्विर मुनव्वर अल-फसानी उन जी मकतूबात उन मकतूबात में पान फरमायो हजरत इमाम हसन अस्करी जेको 12 इमामन में 11 इमाम वडे में वडी दुनिया जी जेका होसियत विलायत जो वडे में वडो जेको दर्जो ओ दर्जो हजरत इमाम हसन अस्करी वटि हो पर इमाम हसन अस्करी जी वफात खां बाद में ओ दर्जो के भी न मिलियो ऐसी ताई जो दस्तगीर बादशाह पीर जाओ जद इमाम हसन अस्करी वफात कई उनके विच में काफी टाइम लगल उन टाइम ताई के भी मर्तबो गौसे आजम वारो मर्तबो के कोन मिलियो विच में कई साल हलिया विया जद दस्तगीर जाओ त इमाम हसन अस्करी वारो यो गौसे आजम जो मनसब दस्तगीर बादशाह पीर अब्दुल कादिर जीलानी के मिलियो नारा ताणो वाला चांद पियो था नक्शबंदी के सदराई आई ओ गौसे आजम जो लक़ब बेके लड़े त बेहतरा उन जो वजह यो त नक्शबंदन जो पीरा जे फैज़ जे करे नक्शबंदी सद जन उन इमाम रब्बानी चयो त यो गौसे आजम जो जेको लक़ब पहिरियां इहो इमाम हसन अस्करी वटि हो वरी इहो लक़ब इहो मनसब इहो उहदो बादशाह पीर खे मिलियो मकतूबात शरीफ मूं वटि पई आहे जंहिंखे शक हुजे त ॾेखारियांसीं ॿुधो बादशाह पीर खे इहो गौसे आज़म जो कुतुब बिल इसालत जो जंहिंजो ॿियो नालो कुतुब बिल इसालत आहे इहो मिलियो हाणे इमाम महदी जे अचण ताईं ॿिए खे इहो मनसब न मिलंदो उते वरी इमाम रब्बानी साईं हिकिड़ो सुवाल कयो त साईं तव्हां पाण चयो आहे त गौसे आज़म ॿियो नथो थी सघे पर तही पाण खे सॾरायो था मुजद्दिद अल-फसानी ऐं मुजद्दिद अल-फसानी जो बि इहो ई साॻियो मक़ाम आहे ॿुधो पाण फरमायूं त मुजद्दिद अल-फसानी हुजे या ॿियो को असल फीज़ दस्तगीर वटा
बाक़ी दस्तगीर बाद में मूंखे जेको फैज़ मिलियो आहे इहो फैज़ बि ॿिए कंहिंजो न, इहो फैज़ बि बगदाद वारे जे फैज़ जो हिसो मुबारक आहे। इल्मी ॻाल्हियूं घणियूं आहिनि पर अवाम आहियो ताला करे सम्झो मुरीदन ते करम आवॾो नथो ॾिसे ओहो जॾो छो न चवां खुलम खुलम हिकिड़ो आहे गौसे आज़म छो न चवां खुलम खुलम हिकिड़ो आहे गौसे आज़म साईं मां बि उन्हीअ जो गुलाम मां बि उन्हीअ जो गुलाम मां बि उन्हीअ जो गुलाम आदारी उबैदुल्लाह अर्ज़दार उन सां थींदो हिते हुते मददगार ॾिसंदुसि मां संदुन हरम नात खान के शाबदा वेंदा कोई रज वेठा वेचारा ॾिसंदुसि मां संदुन हरम मूं इशा मगरिब खां पोइ पढ़ंदव न तूं मूला आहे बाग़ इल्म साईं मां बि उन्हीअ जो गुलाम मां बि उन्हीअ जो गुलाम मां बि उन्हीअ जो गुलाम पाण इल्म पढ़ियूं वरी मुजाहिदन में ज़िंदगी गुज़ारियूं इन तवजो कयो बादशाह पीर जो हिकिड़ो लक़ब आहे मुहय्युद्दीन छा लक़ब आहे ओ मदीने में ॻाल्हा छा लक़ब आहे मुहय्युद्दीन मुहय्युद्दीन माना दीन खे ज़िंदा कंदड़ इमाम अहमद रज़ा खान फतावा रज़विया शरीफ में लिखियो त बादशाह पीर जो त हिकिड़े दफ़े मां जंगलनि मां रस्ते मां तेरे उघाड़े पियो अचां रस्ते में ईंदे ईंदे हिकिड़ो सुकल माण्हू कमज़ोर लेटियो पियो आहे मूंखे सॾु कई अब्दुल कादिर जी साईं हेॾे आ मां वेठो हुयुसि मूंखे जी मूंखे हथु ॾेई हथु ॾिनो जीअं ई हथु ॾिनोमांसि सफ़ा सुकल हो मुंहिंजे हथ ॾियण सां उची बि थुल्हो थुमरो थी वियो साईं चयो त मूंखे त अजीब ॻाल्हि आहे अलाए केरु ही छा मसालो आहे थोरी देरि गुज़री मूंखे चई मां दीन आहियां माण्हुनि मूंखे छॾे ॾिनो मूं ते अमल करणु छॾे ॾिनो ऐं अब्दुल कादिर तो दीन खे ज़िंदा कयो तुंहिंजो लक़ब आहे मुहय्युद्दीन छा लक़ब आहे ओ मदीने में चओ मुहय्युद्दीन साईं जो बगदाद आयुसि शहर में जामिया मस्जिद में माण्हू परे खां मूंखे पिया चवनि ओ मुहय्युद्दीन कॾहिं ज़िंदगीअ में माण्हुनि ईअं कोन चयो उन ॾींहुं मूंखे पिया चवनि ओ मुहय्युद्दीन हलिया असांखे दुआ था कर उन ॾींहुं अॻियां वठी करे मुंहिंजो लक़ब मुहय्युद्दीन पियो आहे पर वॾे मर्तबे वारा जॾहिं उन मर्तबे ते पहुता जो फरमायो त मुंहिंजो कदम हर वलीअ जी कंध ते आहे ओभर जा ओलह जा उत्तर जा ॾखिण जा टोटल वलीअ उन्हनि पंहिंजो कंध झुकायो हिकिड़े पीर खे मगी थी उन कोन झुकायो साईं नाराज़ थियसि सज़ा मिलियसि वरना सॼी दुनिया जा जेके बि वली आहिनि उहे दस्तगीर जे कदम खे मञींदड़ पर मक़ाम ऐं मर्तबे वारा जो इब्ने तैमिया जंहिंखे वहाबी शेखुल इस्लाम चवंदा उन इब्ने तैमिया बि चयो त दस्तगीर जो करामतूं तवातुर सां साबित है तवातुर जो मतिलबु छा आहे त हर दौर में हिकिड़े माण्हूअ जी ज़ुबान ते न कई माण्हुनि जे ज़ुबान ते जमात दर जमात उहे दस्तगीर बादशाह पीर जो करामतूं ॿुधाइनि था हिकिड़ी संदन करामत आहे
सुभान अल्लाह जो कभी बुधाया खुतबा करो जो पढ़े बगदाद शरीफ में वुजू कंदे पर जी जुत्ती मुबारक लाथों ये जुत्ती लाई उछियों जुत्ती जो तेज उछियों इन्हें तो बंद कर जो मैं डबल रिपीट जुत्ती जो तेज उछियों हे पतोही के जुर्रत नतीजो दस्तगीर का पुछी इमाम अहमद रजा खान फतावा रज़विया शरीफ में बेअंदाज में लिखिया पर मशहूर जेका करामत आया पर ये जुत्ती उछलियों कुछ ॾींहं खां बाद में मौलाना अहमद रजा खान लिखियो तो 36 ॾींहं है या कुछ ॾींहं हिकिड़ो हमरा पंहिंजी ज़ाल वठो अचे पियो वह दस्तगीर वारी जुत्ती बे हथ में या मुरीदन जो असां तो सुनिया थी साईं जी जुत्ती आ टक्कर में भगाड़े जुत्ती असांखे रे चई वाजे तव्हांजो साईं आ त मुंहिंजो बि साईं आ तव्हांजो थियो छा सभिनि जो साईं आ के ठीको त कोन खणंदो हिकिड़ो जे मुंहिंजो या ॿिनि जो कोन्हे चई बाबा तव्हां वटि इहा जुत्ती कीअं आई चए थो साईं हीअ मुंहिंजी ज़ाल आ एक गोठ खां ॿिए गोठ ॾे पई वञे रस्ते में वेंदे वेंदे हिकिड़े लोफर छोरे बुराईअ जो इरादो कयो हीअ परदेदार हया वारी शर्म वारी न्याणी हुजे भेड़ी न या उहे छोरियूं जेके इस्लामाबाद में अॻे वियूं चयो भाउ मेरा जिस्म मेरी मर्ज़ी असांजो जिस्म असांजी मर्ज़ी असीं चिठी पायूं असांजी मर्ज़ी असीं कपड़ा न पायूं असांजी मर्ज़ी मां जो लख लानत अथव पर के ख़ातून जन्नत जूं मुरीदियूं उहे पर्दे सां ॿाहिरि निकिरी चयूं बेग़ैरतो जिस्म त असांखे रब ॾिनो आहे न जिस्म बि रब ॾिनो आहे त मर्ज़ी बि रब करीम जी असीं हली ॾेखारींदियूंसीं इहे बि औरतूं आहियूं न पर जेके हाणे चूज़ियूं ॿाहिरि निकितियूं आहिनि अंडनि मां इहे वरी बाबा सिंध असांजी बेटाई असांजो मां जो तव्हांजे हिकिड़े खे पातर था लॻनि त ॿिया ईअं था लिकी वञो जीअं उहो ॿिर में वञे असांजा आलम ख़ुदा जो कसम असीं राति ॾींहं झरनि झंगनि में न गार्ड न ॿी का शइ आहे असांखे कादनि ते भरोसो न आहे असांखे आत्मुल हाकिमीर जे पाक ज़ात ते भरोसो आहे ऐं असीं दस्तगीर जा मुरीद आहियूं दस्तगीर ते असांखे यकीन कामिल दम दस्तगीर उहे ग़ैरतमंद औरत उन चयो मुंहिंजी इज़त न वञे अखियुनि में रोकाणे रोई थी चए त मीरा शाह मदद कर तां सुनी दादी मदा सॼी दुनिया जा मुल्ला हिकिड़े पासे बीहनि भिटाई साईं ॿिए पासे त ही भिटाईअ खे मञींदो या मुल्लनि खे कॾहिं हूंदा ख़ुदा बचाए जेके झलींदा आहिनि दस्तगीर जे सॾ करण खां फरमाए थो मीरा शाह मदद कर तां सुनी दादी आई अब्दुल लतीफ जो हसमी तो हादी साईं बादशाह दादी कर कमार मुरीद दे पीर मुझा बादशाह फरमाए तो पीर मुझा बादशाह है जिलानी जलील तातला दरगाह जा खामंद जा खलील हसनी आहिया बाहर बीन वसील ताता मुझी दिल के बेदिलासा दलील जिल्लत कयुस जलील रस बादशाह बगदाद जा उन माई सद कया जुत्ती तेज आई जीअं जहाज अची ज़ट पाण पंहिंजे कसीदे में चयो अथनि मुरीदी ला तख़फ़ वाशिन फ़इन्नी अज़ूमुन क़ातिलुन इंदल क़िताली मुरीदी ला तख़फ़ अल्लाहु रब्बी अतानी रिफ़अतन निलतुल मनाली
अनलजीरी मुहय्युद्दीन नकदी व आलामी अला रासिल जिबाल हाय हाय वाह सही वाह व अब्दुल कादिर मशहूर इस्मी व जद्दी साहिबुल ऐनिल कमाल पर फरमानो जो मुरीद के खनत जी बशर्ते एक मुरीद हुजे सनद मिलेस मुरीद हुजे पर मूसा के खां डिगे न के जोड़ हो रहा सही वडा मानू अमीर है ज़माने जा सखा मानू पर मुझे मुझो कामिल मुरीदा ऐ नडजे मां छो त अकेलो लाया इन्नी अज़ूमुन कातिलुल इमदल किताली मां अज़मत वारो जरे जंग जो मैदान ते पिया भजी विंदई मां दस्तगीर भजण वारो कोन आया दिल के भजाए तो के मैदान मर रहा है दिखाई दी सुभान अल्लाह एड़ो दिलबर दस्तगीर आ उन माई सड कया पान मेहरबानी करे लिखूं रखूं तीर एड़ो हुजे जेको लिखूं रखे एड़ो न जो मुरीदन जा नंग तकी मुरीदन जे न्याणन में निगाह विझे मुरीदन के पूरी निगाह सां ॾिसे मुरीदन के खाइण जो ज़रियो बनाए अरे न तीर हुजे त बगदाद वारे सैयद जीलानी जहिड़ो जेको मुर्शिद मुरीदन के फटण वारो न पर मुरीदन के खजाना ॾेई उन्हनि खे आबादी करण वारो आहे हाजी गुलाब यारी बारी जंत जी कया रिज़्क़ में तम जी बरकत पया एकड़न पीरन के घुराद माल सजो राणी मुल्क सपा पूरी लगे सुनियो करे छड़ी पर दस्तगीर पीछे आ यारी बारी जंत जी कया रिज़्क़ में तम जी बरकत पया पर हा पंजूना हेल दहूना आंदे थींदई छून अमीर तालिब मुझो मुर्शिद तुआ दुश्मन आखिरी शेराने चले वठो ओ दुश्मन जेके तो जानिय जा दुश्मन जेके तो जानिय जा अब्दुल कादिर जीलानी जा बिन दानत पियो खेन मिलियो छा ज़ेवर पातो जीरे ज़ंजीर तालिब मुझो मुर्शिद तुआ सोना साईं जो उस्ताद 23-24 नवंबर ते तव्हां खे मौलवी साहब दावत ॾींदो उन में शिरकत कयो दिमाग़ जो टाइम थी वियो आहे हाणे मां बि वञूं परे खिपे इजाज़त वठां वा आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन साहब आयो आहे देखो मिलो साईं खैर खैर आप सुनाओ अच्छा तो साईं सां मिली अचे साईं से मोकिलाए साईं खे मोकिलाए अचे तो सभिनीनि जी मूवी थी वई
जमात कराओ करे ना भाई जो जमात कराओ जमात मां को तो करा जमात करो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला अशहदु अल्ला أشهد أن محمدا رسول الله أشهد أن محمدا رسول الله هيا على الصلاة هيا على الفلاح هيا على الفلاح الله أكبر الله أكبر لا بسم الله الرحمن الله أكبر الله أكبر الله أكبر أشهد أن لا إله إلا الله أشهد أن لا إله إلا الله أشهد أن محمدا رسول الله أشهد أن محمدا رسول الله حي على الصلاة حي على الصلاة حي على الفلاح حي على الفلاح قد قامت الصلاة قد قامت الصلاة الله أكبر لا إله إلا الله पेरेंट के लिए स्टूडियो रखो खुला कुरान सामने ला छड़ियो मोबाइल में पंहिंजो साइलेंट करे छड़ियो